जी सुरहाण में तव्हां सभिनी खे भलीकार चऊं था। जीअं त असां नुंहां ॿुधूं पिया ऐं अल्हम्दुलिल्लाह सुभान अल्लाह नुंहनि में हिकिड़ी मंज़र कशी हूंदी आहे जंहिंमें असां गुम थी वेंदा आहियूं। उन पुराणे वक़्त में जेके असांजे इमामनि असांजे लाइ कुर्बानियूं ॾिनियूं, असां उन कुर्बानियुनि खे यादि कंदा आहियूं ऐं असांजो दिलि हिकिड़ो ॾुख में भरिजी ईंदो आहे। त इन ई हिसाब सां मां चाहींदमि अली सरवर तव्हां असांखे कुझु ॿुधायो। बीबी ज़ैनब सलाम अलैहा जॾहिं काफ़िलो क़ैद थी बाज़ार शाम में आयो, हर तरफ़ हुजूम ई हुजूम हुयो ऐं सिर्फ़ु इहा फ़तवा हुई त बाग़ी आया आहिनि, बाग़ी क़ैद करे आया हूं ऐं उन्हनि खे जेके जंहिंजे हथ में कोई पत्थर हुयो, कोई बाहि हुई, कोई पाणी गरम हुयो, उहो साइणनि जे मथां उछलाए वियो बाज़ार शाम में। त साइण ज़ैनब सलाम अलैहा पूरे हुजूम खे ॾिसी ऐं साइण हुन सां मुखातिब थिए थी, उन शामियुनि सां मुखातिब थिए थी। ऐं साइण ते हिकिड़ो कलाम शाइर सां पाण में तस्दीक करे हिकिड़ो कलाम लिखियो आहे जेको आहे साइण जी ज़ुबानी आहे। बहरहाल साइण जेको उन्हनि खे जुमिला चया आहिनि, असां शाइरी अंदाज़ में पेश कयो आहे त ॾुख कयो त उनखे चयो अथई ऐं शामियो कुझु तो एहसासु करो। एहसास जी साइण उनखे ॻाल्हि कई आहे त तव्हांखे एहसास ई कोन्हे कुझु बि। असां आले मोहम्मद आहियूं, असां कॾहिं घर खां ॿाहिरि न निकितासीं, तव्हां असांखे बाज़ार शाम में वठी आया हो। त साइणुनि में उन्हनि जा मुखातिब थिए थी, उहो कलाम पेश कयां थो। जी बिस्मिल्लाह। बाजार शाम में कहने लगी ज़ैनब उन शामियों से मुखातिब होने लगी ज़ैनब, बाजार लाए हो हमको कि भूलूंगी ना मैं इस गम को, भूलूंगी ना मैं इस गम को, वारिस मैं नमा की आई हया न तुमको। साइण वरी मूंसां मुखातिब थिए थी ऐ शामियो, ऐ शामियो, ऐ शामियो, ऐ शामियो, ऐ शामियो, कुछ तो एहसास करो। ऐ शामियो कुछ तो एहसास करो। बीबी शादी जे हम आले नबी निकले न कभी, हम आले नबी निकले न कभी, ये सारे दीप बुझाओ, कुछ तो एहसास करो। ऐ शामियो कुछ तो एहसास करो। बीबी मुखातिब थी हम हैं इतरत तुम्हारे नबी की, रब के कुरान की तफसीर हैं हम, सारे कलमे की हम आबरू हैं और शराफत की तौकीर हैं हम, और शराफत की तौकीर हैं हम। है कैद किया आईन हया, है कैद किया आईन हया, यूं पत्थर न अब बरसाओ, कुछ तो एहसास करो। ऐ शामियो कुछ तो एहसास करो। बीबी सलाम अलैहा मुखातिब थी शामिल खे चए थी जॾहिं तव्हां मुंहिंजे भाउ खे क़त्ल कयो तव्हां कुझु न सोचियो, जॾहिं तव्हां असांजो पाणी बंदि कयो तॾहिं तव्हां असांजे बारे में कुझु न सोचियो। त पेश कयां पियो मेरे भाई को मारा न सोचा, बंद पानी की
किया कुछ न सोचा, और लूटी रिदाएं न सोचा। हम तो थे बेखता कुछ न सोचा, हम तो थे बेखता कुछ न सोचा। खयाम जले सर खाक तले, खयाम जले सर खाक तले, बाजार न तुम फिराओ। कुछ तो एहसास करो ऐ शामियों, कुछ तो एहसास करो। बीबी उन्हनि सां मुखातिब थी ऐं शामिल खे चए थी, जॾहिं मां पंहिंजे नाने जे रोज़े मज़ार ते वेंदी हुयसि त मां एॾो पर्दो करे वेंदी हुयसि, ऐं असां पखियुनि खे बि हुकुम थी वेंदो त पखी बि पंहिंजा आखेरा छॾे निकिरी वेंदा हुआ। तव्हां असांखे बाज़ार शाम में वठी आयो पेश कयो। मैं जो जाती थी रोज़े नबी पे, मेरा गाजी था करता मनादी, करती बाबा अली से थी पर्दा, लोगों मलका में शर्मो हया की, लोगों मलका में शर्मो हया की। बीबी जय थी, मुंह फेर लो तुम दो और न गम, मुंह फेर लो तुम दो और न गम, तुम लौट घरों को जाओ। कुछ तो एहसास करो ऐ शामियों, कुछ तो एहसास करो। इंतहाई मसाइब ठाया विया बीबी सलामुल्लाह अलैहा जे मथां। बीबी ज़ैनब सलामुल्लाह अलैहा जॾहिं करबला खां कैदी थी बाज़ार शाम ताईं आई तो बीबी चए थी, आई रोती हूँ मैं करबला से, न रहे मेरे बेटे न भाई, बेकफन छोड़ सारे जनाजे, बन के कैदी हूँ मैं शाम आई रोती हूँ मैं करबला से, न रहे मेरे बेटे न भाई, बेकफन छोड़ सारे जनाजे, बन के कैदी हूँ मैं शाम आई, बन के कैदी हूँ मैं शाम आई। हम सैयद आले मोहम्मद हैं, हम सैयद आले मोहम्मद हैं, ना इतना हमको सताओ। कुछ तो एहसास करो ऐ शामियों, कुछ तो एहसास करो। हर तरफ हुजूम आहे, हर माण्हू पंहिंजनि पंहिंजनि जॻहियुनि ते बीठो आहे ऐं यज़ीद ऐलान करायो त ही बाग़ीन आहे, हिननि खे तव्हां पथर मारियो। जेका शइ हथ में आहे उहा सादात जे मथां उछलाई वई। कंहिं गरम पाणी उछलाया विया सादातनि जे मथां, कंहिं टांडा उछलाया, कंहिं कुझु उछलायो। बीबी ज़ैनब सलामुल्लाह अलैहा उन्हनि खे मुखातिब थी चए थी त तव्हां ताज़ीम असांजी अहिड़ी कई आहे, उहो मां पेश कयां थो। करते ताज़ीम हो इस तरह से, मारे पत्थर कोई गर्म पानी, ये जो सरसाग पे देखते हो है तुम्हारे नबी की निशानी, है तुम्हारे नबी की निशानी, कि मर जाऊंगी न चल पाऊंगी, मर जाऊंगी न चल पाऊंगी, ये भीड़ यहाँ से हटाओ। कुछ तो एहसास करो ऐ शामियों, कुछ तो एहसास करो। मकते पे आया हूँ। पूछता है जहां किसका मातम, ये तो ज़ैनब दुखी का है मातम,
जो है प्यारे नबी की नवासी, लोगो ये तो उसी का है मातम, लोगो ये तो उसी का है मातम। नौहा पढ़कर साजिद सरवर, नौहा पढ़कर साजिद सरवर, दुनिया को ये बतलाओ, कुछ तो एहसास करो ऐशा।